चौकन के ख़बर है ना अटेनी साईं गोठ विया 12 बजे फोन कंदा हलो साईं किथे आयो घर आया छा पिया कयो छा पिया कयो थ्रेसर पियो हलाए वड़ी बेड़िया बुढ़िया मोबाइल ऐं मोबाइल का सवा को रहे भी न हाणे मां गंबट बीठो नूरानी होटल ते हिकिड़े फ़क़ीर जो मुंहिंजे घर अटो कोन्हे मूंखे 50 रुपया ॾे रोई पियो मां जहिड़े पके मां बि 50 कढी वियो ऐं मौलवी खैरिया त ॾियनि न क़यामत ई टरी वञे हाणे मुंहिंजा खीसा भरिया पिया आहिनि हराम जो 10 रुपया कंहिंखे ॾियां माशाअल्लाह अलाह जे छड़ा आहिनि त जो जल्दी शादियूं करा कुंडी छॾियो मीटर हणायो समझ रहे हो आप समझ रहे हो हलो हलो मां छा रूसी ट्रैक्टर आहियां सोलंगिन जी जन्नत में कॉलोनी अलग आ हाँ जन्नत जड़ो मुझे पी जी हुजे विरहाया बीठो साईं यासीन अची वियो न त जो मां रोई एड़ी दुआ कया हां जो सोलंगिन जा सब मैयत जन्नत में छड़े पो मोटा चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह जो त 14 ते यौम पाकिस्तान कराची बरंदी रुगो सिंधड़ी अंबा हूंदा अच्छा हमको सिखा रिया है अरे हलंदा से कराची भी ॾिसंदा से समुंड घुमंदा से कॾहिं अगस्त हरू भरू भी छोरा वेंदा आहिनि हले तो कराची पिणे पूरियल खैरियत मुले जलील दा खैरियत न कयो कहिड़े मुले जलियो आहे बस कर त नासूं नची रहिया आहिनि हे मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे तारिक जमील हे तव्हांखे मौलूद ॿुधाईंदो चोट जो तव्हां वरी भाड़ो ॾिजो सो ओट मोट जो न वठींदो आहियां पर ईद जो वेझी आहे न त मोकल ते हुयो 2.5 साल मां जलसन ते राति बि न वठियो अॼु पहिरियों दफ़ो आयो आहे पर घोर जी शुरूआत पहिरियों साईं ग़ुलाम यासीन चनो कंदो